जी। अच्छा इमदाद साहब, असांजे नाज़रीन खे इहो बि आगाह कजो त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में बदिलियुनि ऐं मुक़ररनि जो तरीक़ेकार छा आहे ऐं उहे कीअं थियनि थियूं? बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जीअं KBCA मां SBCA ठहियो, जंहिंखे असां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, जंहिंखे असां मुख़्तसर तौर ते SBCA चऊं था, त हिन में को बदिलियुनि जो मुक़ररनि जो तरक़ियुनि जो को बि मैकेनिज़म कोन्हे को बि सर्विस रूल्स मौजूदु ई कान्हनि के। बिल्कुलु इन ई तरीक़े सां जीअं लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट जे अंडर में जेके बि खाता आहिनि उहे इहे ई खाता आहिनि, हिकिड़ियूं आज़ादु हिकिड़ियूं जागीरूं आहिनि। तव्हां सेवन डेवलपमेंट अथॉरिटीअ ते नज़र विझंदो, तव्हां लियारी डेवलपमेंट अथॉरिटी ते, तव्हां मली डेवलपमेंट अथॉरिटी, उते को न को साहब तव्हांखे वेठल नज़र ईंदो जेको उन खाते जो मुकमल अच्छे कार्य जो मालिक हूंदो। हिननि जूं जेके पघारूं आहिनि, हिननि जूं जेके मुलाज़िमनि जूं या ऑफिसरनि जूं जेके पघारूं थियूं थियनि उहे बैंक जे ज़रिए या अकाउंटेंट जनरल ऑफिस जे ज़रिए कोन थियूं थियनि। इते मुक़ररियूं कीअं थियूं थियनि, मुकमल तौर ते सियासी सिफ़ारिशी बुनियादनि जेका उहे मुक़ररु थिए थी, उन खां पोइ उन खाते खे बिल्कुलु हिकिड़े बादशाहत ऐं शहनशाहत वारे अंदाज़ में हलायो थो वञे। बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में हिन महिल ताईं जेके बि मुक़ररियूं थियूं आहिनि उहे सभु जूं सभु कंहिं बि न उन्हनि जो कॾहिं को टेस्ट थी आहे, न कॾहिं उन्हनि जो इंटरव्यू थियो आहे, न सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू या ॿी के टेस्टिंग सर्विस जे ज़रिए उन्हनि खातनि जा इंटरव्यू थिया आहिनि। 4 माण्हू हुन जा रखियल आहिनि, 4 माण्हू हुन जा रखियल आहिनि। हिन खां अॻु में हिकिड़ो काका साहबु हूंदो जेको बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे अच्छे ई कार्य जो मालिक हूंदो। उन हिन बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे ज़रिए हिन ख़ुसूसी तौर ते कराची शहर, उन खां पोइ कराची खां अलावा सिंध जा जेके ॿिया जेके बि शहर आहिनि उन में तमामु घणे वॾे पैमाने ते रिश्वत में उहो माण्हू मुलविस हो, जंहिं ते तमामु घणा दर्जन जॾहिं केस क़ाइमु थिया त हू पंहिंजे नाजाइज़ कमायल पैसनि सां गॾोगॾु कैनेडा में शिफ्ट थी वियो आहे। उते हींअर मल्टी बिलियनर आहे। उहो पैसो अवाम जो पैसो हो, तव्हांजो असांजो हिन मुल्क जे हिन वतन जे हिन सिंध जे अवाम जो पैसो हो। ऐं बिल्कुलु न त काका मंसूर काका जे तिर्ज़ ते हींअर शहज़ाद आराई साहब उन सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे खाते खे अहिड़े बेरहम अंदाज़ में हिकिड़े शहनशाहत वारे अंदाज़ में हलाए थो। माना को बि ट्रांसफ़र पोस्टिंग जो माना हिते तरीक़ेकार कोन्हे का बि जेका असां हिन में जेका मुक़ररी थी थिए उहा बि सियासी बुनियादनि ते थी थिए। न कॾहिं असां बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो इश्तिहार पढ़ियो आहे त हीअ जॻहियूं ख़ाली आहिनि, हुन लाइ हीअ अप्लाई कंदा, हीअ कॉम्पिटेटिव प्रोसेस थींदो। इलाही लाइक़ु नौजवान वेठा आहिनि जेके माठ करे ख़ामोशी सां वेठा आहिनि, पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा करे रहिया आहिनि। उन्हनि खे को बि बराबरी जो मौक़ो न आहे। हिते टोटली जेका ट्रांसफ़र आहे, पोस्टिंग आहे, मुक़ररी आहे, अपॉइंटमेंट आहे, सभु जो सभु सियासी बुनियादनि ते आहिनि।